रोशनी सिज खां वठी करे ज़मीन ताईं अचण में 8 मिंट लॻाईंदी आहे। घणा मिंट? 8 मिंटन में सिज जी रोशनी मथा खां हेठि ईंदी आहे। मथी रोशनीअ खे हेठि ईंदी वेंदी आहे, दुनिया खे रोशन कंदी वेंदी आहे। तवजह कजा, कारे खे कारो ॾेखारींदी आहे, भूरे खे भूरो ॾेखारींदी आहे, साए खे साओ ॾेखारींदी आहे, सुके खे सुको ॾेखारींदी आहे। ॾेखारींदी ज़रूर आहे, कारे खे भूरो कान कंदी आहे, भूरे खे कारो कान कंदी आहे। रब तो फरमाए सिराज वहाजा जी रोशनी रुगी ॾेखारींदी आहे, सिराज मुनीरा जी रोशनी बदलाए छॾींदी आहे। सिराज वहाजा जी रोशनी रुगी ॾेखारींदी आहे, सिराज मुनीरा जी रोशनी तब्दील करे छॾींदी आहे। कीअं कंदी आहे? हज़रत क़तादा मुझे हुजूर जो सहाबी, ॾाढो रंग जो कारो, कहे तानो ॾिनो, केॾो न कारो हई, रोई आयो आका तानो था ॾियनि, कारो हई। मुझे हुजूर निहारियो, हुजूर फरमाया तू कारो किथे हई, किथे हई? उन हीअ जो हथड़ो पंहिंजे मुंहं ते हयो, जेको निहारे चवे क़तादा, ओ क़तादा अघारो कारड़ो हींअर चंड वांगुरु चमकी रहियो आ, हे छाजो कमाल आ? चए तो मुझे यार जे निगाह जो कमाल आ। मुझे करीम मुस्तफा फरमाया ओ क़तादा, ओ क़तादा जी मुझा आका इन सखावत के बंद न कजा, जेते हथड़ो घुमाईंदो वींदे रब उन के भी सुणो बनाईंदो वींदो। सिराजों वहाजा चंद्र सिज जी रोशनी जमीन ते रुगी रंग ॾेखारींदी आ, हकीकत ॾेखारींदी आ, हकीकत खे तब्दील कान कंदी आ। पर जेको सिराज मुनीरा रब बनायो आ, ओहो हकीकत खे तब्दील करे भी ॾेखारे छॾींदो आ। मुझे आका जा गुलाम मुझे हुजूर सां गॾु हलन पिया, रस्तो पूरो थी वियो, मुझा आका वञन पिया पंहिंजे घरड़े ॾांहुं। सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांजो घरड़ो ज़रा परे आ, हबीब वेंदे वेंदे रात थी वेंदी, असां वटि रोशनी कान्हे, असां वटि रोशनी कान्हे। मुझे करीम आका फरमायो या साम्हूं ही खजड़ी बीठी आ, फरहे के पटे अचो, खबर फरहो पटे आया। मुझे करीम हथड़ो लातो त चंड वांगुरु रोशन थी वई। सच्चा मोजिज़ा तुंहिंजा प्यारा महबूब मदीने वारा, सच्चा मोजिज़ा तुंहिंजा प्यारा महबूब मदीने वारा, तुझे कदमन में हा झुकंदा जिन इंस मलाइक सारा, तुझे कदमन में हा झुकंदा जिन इंस मलाइक सारा। रब उस न सहे पियो जिस्म मथा, मां सदको वञा तुझे इस्म मथा। रब उस न सहे, रब उस न सहे, रब उस न सहे पियो जिस्म मथा, मां सदको वञा तुझे इस्म मथा, मां सदको वञा तुझे इस्म मथा। कंद छांव ककर हुया कारा, कंद छांव ककर हुया कारा महबूब मदीने वारा, कंद छांव ककर हुया कारा महबूब मदीने वारा, तुझे कदमन में हा झुकंदा जिनो इंस मलाइक सारा। सिज जी से हाणे सिज छॾ, सिराजं वहाजा, सिराजं मुनीरा, सिराजं वहाजा, सिराजं वहाजा जी रोशनी ज़मीन ते पवंदी आ, 8 मिंट लॻाईंदी आ, रुगी रंगड़ा ॾेखारींदी आ। पर सिराज मुनीरा ॾे निहार, वरी गौर कर, सिराजं वहाजा जी रोशनी मथों खां हेठि ईंदी आ,
मथों खां हेठ इंदिया सिराजम मुनीरा जी रोशनी हेठों खां मथे पहुंचाए छॾींदिया। बिलाल कारड़ो आ, रंग जो कारड़ो आ, अणपढ़ियल आ, गरीब खानदान वारो आ, पर मुझे मुस्तफ़ा सिराजम मुनीरा जे निगाह जो शिकार थी वियो आ। फर्श ते हलण वारे खे सिराजम मुनीरा जे रोशनी काबे जे मथां बीहारे ॾेखारियो आ। सोहणे अलीअ जी ॻाल्हि कयां, शेरे खुदा जी ॻाल्हि कयां, सोहणे अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा, सोहणे अलीउल मुझे महबूब जे नूर जी ॻाल्हि कयां, सिराज मुनीरा जी ॻाल्हि कयां त जिते पवंदी आहे रोशनी उनखे हेठों खां मथे कीअं अहिड़ा समय सिज गॾु कर मुझे मुस्तफ़ा जे बराबरि नथा। हसीनन जो हुस्न कयो कुल ई कठे, झलक महबूब जी सब खां मथे मथे, सवे सिज गॾो कजन भली मैदान अचन, पिरीअ सां से भला पुॼंदा किथे किथे। हसीनन जो हुस्न सोहणे अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा कूफे जे मस्जिद में वेठो आ। काथे वेठो आ? ॻाल्हायो, काथे वेठो आ? कूफे जे मस्जिद में वेठो आ। मस्जिद जे मिंबर ते वेही करे हसनैन करीमैन जे बाबे ऐलान कयो। सोहणे हसनैन करीमैन जे बाबे ऐलान कयो, सिलूनी मुखां सवाल कयो, सिलूनी मुखां सवाल कयो, सिलूनी अन इल्म जिब्रील व मीकाल। छा कई ओ चरिया सोहणे अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा फरमायो, सिलूनी अन इल्म जिब्रील व मीकाईल। मुखां सवाल कयो, मुखां सवाल कयो, जेको वणे व सवाल कयो, भले जिब्राइल जे बारे में पुछो या मीकाईल जे बारे में पुछो। जमायत वेठी आ, दीवाना वेठा हन, गुलाम वेठा हन। अचानक विच ते नौजवान उथी बीठो, उथी बीही करे सुणे अलीउल मुर्तज़ा दे निहारे चवण लॻो, या अली ऐन जिब्रील, मूंखे ॿुधायो त हींअर जिब्रील काथे आ? अल आन ऐन जिब्रील, हींअर जिब्रील काथे आ? शेरे खुदा दे निहार मुझे अलीउल मुर्तज़ा कलाकन पहरन हिकिड़े सेकंड ला मथे निहारियो, हिकिड़े सेकंड ला मथे निहारियो, हिकिड़े सेकंड ला हेठि निहारियो, हिकिड़े सेकंड ला अॻिते निहारियो, सॼे निहारियो, खॿे निहारियो, पोइते कोन निहारियो। दुनिया खे ॿुधायो त मां अलीअ खे पोइते निहारण जी ज़रूरत नाहे, जीअं हीअं ॾिसंदो हां ईअं ई हीअं बि ॾिसंदो हां। सुणे शेरे खुदा निहारे करे उन हमराह दे निहारे चयो, विच में बीठो आ, पाण फरमायो, सतई आसमान ॻोल्हियो मांस जिब्रील कोन मिलियो, जन्नत में ॻोल्हियो मांस जिब्राइल कोन मिलियो, जन्नत जे हिक हिक गुल में ॻोल्हियो मांस मता खुशबू बणजी लिको हुजे, जिब्रील कोन मिलियो। सतनी ज़मीनुनि में ॻोल्हियो मांस, जिब्रील कोन मिलियो। समुंड जे तह में ॻोल्हियो मांस, मता कंहिं सिप में मोती बणजी लिको हुजे, पर समुंड जे सतह ते बि कोन मिलियो, सॼे बि कोन मिलियो, खॿे बि कोन मिलियो। उन हमराह चयो, भला जे जित किथे बि नथो मिले त तव्हां ई त चयो त मूंखां जिब्रील जे बारे में पुछो, पोइ ॿुधायो त ऐन जिब्रील, काथे या जिब्राइल? शेरे खुदा मुर्की निहारे चयो त जेको मथे बि नाहे, हेठि बि नाहे, सॼे खॿे बि नाहे, उहो बेहद नाहे, साम्हूं बि मूंसां सवाल करे रहियो आहीं।
ई कहजे निगाह जो कमाल अल्लाह या रसूल हक चाह हे सिराजम मुनीरा जे निगाह जो कमाला मां हुजूर जे सहाबीअ जो भी जिक्र कयां मता चवी त हो त मुझे महबूब जो पंहिंजो भाइड़ो सॾियल आहे दुनिया आख़िरत जो भाउ सॾियल आहे मुंहिंजा दोस्त रुगी ॻाल्हि ईअं न आहे मता ईअं तूं सोचण ते मजबूर थी अली त उहो आहे जे अम्मा जे पेट में भी मुस्तफ़ा खे सुञातो आहे अली त उहो आहे जेको काबे ॾे नथो निहारे काबे जे इंतज़ार में वेठो आहे अच त मां वरी उन सहाबीअ जो ज़िक्र कयां जेको 22 सालनि जो जवान आहे जवानीअ जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ताक़त ऐं नशे में भरपूर आहे उहो जवानीअ में तलवार उघाड़ी खणी लहराईंदो थो अचे काॾे विया मुसलमान कंहिंखे पंहिंजूं ज़ालूं बेवह करणियूं आहिनि जेको सुहिणे मुस्तफ़ा जे दामन में हथ विझंदो ईअं मके जे गलनि में तलवार लहराईंदो थो अचे सिराजं वहाजा जे हेठों तलवार लहराईंदो थो अचे पर जॾहिं सिराजं मुनीरा जे साम्हूं अची वियो सिराजम मुनीरा जे साम्हूं अची वियो सिराजं वहाजा रुगी उन जी शक्ल ॾेखारी आहे उन जी तस्वीर ॾेखारी आहे उन जी तलवार ॾेखारी आहे उन जो अंदाज़ ॾेखारियो आहे उन जी रफ़्तार ॾेखारी आहे उन जी गुफ़्तार ॾेखारी आहे छो त सिराजं वहाजा जो कमु रुगी ॾेखारणु हूंदो आहे पर जेको सिराजम मुनीरा हूंदो आहे उहो रुगी ॾिसंदो न आहे पर तब्दील करे छॾींदो सिराजं वहाजा जे रोशनीअ ॾेखारियो त अचेव थो पियो उमर बिन ख़त्ताब नालो आहे पर जॾहिं सिराजं मुनीरा जे निगाह पई आहे साॻियो ई उमर बिन ख़त्ताब तलवार भी साॻी आहे जिस्म भी साॻियो आहे हथड़ा भी साॻिया अंदर जी दुनिया बदिलजी वई कहीं बदली आ सिराजं वहाजा कान बदली आ उन रुगी ॾेखारी आ पर सिराजं मुनीरा उन खे चइबो आहे जेको दिलनि जी तक़दीर खे ई बदलाए छॾींदो आहे जॾहिं मुझे मुस्तफ़ा जे निगाह उन जी तक़दीर बदलाई आहे छो त अहले सुन्नत आहियूं हुजे हुजूर जे बचड़नि सां भी प्यार करण वारा हुजूर जे सहाबा सां भी चओ हुजूर जे सहाबा सां भी प्यार करण वारा अज़ीज़ान मन उहो ई उमर बिन ख़त्ताब जॾहिं वक़्त जो अमीरुल मुमिनीन बनियो आहे मदीने में ख़लीफ़ा मुंहिंजा दोस्त दोम बनियो आहे बादशाहीअ जी कुर्सी मदीने तैयबह में आहे जॾहिं फुतूहात जो सिलसिलो शुरू थियो आहे होॾां मिस्र फ़तह थियो आहे मिस्र में हिकिड़ो दरिया जंहिंजो नालो दरियाए दजला दरियाए नील या दजला ईअं न कर यार हलंदा दरियाए नील वठ भला ॻाल्हि दरियाए नील वठ मोहम्मद हनीफ जी ॻाल्हि दरियाए नील भला हिकिड़ो दरिया दजला हुजे या नील वठूं था नील उहो दरियाए नील जेको कोन वहंदो हो तॾहिं वहंदो हो जॾहिं इंसान या न्याणी उन में कुही करे खून वहायो वेंदो हो गवर्नर ख़त लिखियो कंहिं हज़रत अमीर उमर ॾे त दरिया कोन थो वहे तरतीब इहा त इन में इंसान जो खून वहायो वेंदो आहे बैद में वहंदो आहे अमीर उमर जवाब वक़्त जे गवर्नर ॾे कोन लिखियो पंहिंजे मिस्र जे गवर्नर ॾे कोन लिखियो उन दरिया जे वारीअ ॾे ख़त थो लिखे केरु थो लिखे चो जंहिंजे तक़दीर खे सिराजं मुनीरा तब्दील करे छॾियो जंहिंखे मुझे मुस्तफ़ा जी निगाह तब्दील करे छॾियो उहो उमर बिन ख़त्ताब ख़त थो लिखे दरिया ॾे ओ दरिया तुझी बादशाही खत्म थी वई हाणे बादशाही मुझे अल्लाह जी आ बी बादशाही मुझे महबूब मुस्तफ़ा जी आ खबरदार थी अगर अल्लाह जे रसूल जे रज़ा जे ला वही तो त वही पाओ नथो वही त तुझी ज़रूरत नाहे असां जे ला असां जो रब ऐं मदीने जो घोट काफ़ी आहे उमर बिन ख़त्ताब ते सिराजं मुनीरा जी निगाह पई तकदीर बदलजी वई वरी उमर बिन ख़त्ताब जे रुगी अख
अखरन जी निगाह वारीअ जे मथा पई त उन दरियाए नील जी तकदीर ई बदलजी वई। अहिड़ो वही पियो, अहिड़ो वही पियो, अॼु ॾींहं ताईं वही रहियो आहे, क़यामत ताईं वहंदो रह। अजीजा ने मन सिराजम वहाजा सिराजम मुनीरा, त मुंहिंजा दोस्त अजीज पाछो तरफ सिज जो भी न बनायो आ, पर सिज जी रोशनी मथों को हेठ ईंदी आ। सिराजम मुनीरा जे नूर जी चमक हेठों को मथे पहुंचाए छॾींदी आ। चओ सल्लल्लाहु अलैहि कया। एक दफो वरी सल्लल्लाहु। हाणे हाँ बिन हुले मारी गाल था छॾियूं, छो त मिंट बचा आहिनि 15 सवा कलाक, छो त टियों चौथों महीनो। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा लख एहसान। मां तव्हांखे पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे जीअं हाणे आया हूं मीलाद में त बसि पोइते मोइते वठी थो हलां। हाम बिन हुले मला बसि एतिरो ॿुधाइणु काफ़ी आहे त काफ़िलो वियो जेॾी महिल उन जॻह ते पहुतो, उन जो परे खां जेको सालनि खां हज़ारे सालनि खां इंतज़ार में हुयो, उन जो ॾिठो त सुभान अल्लाह काफ़िला त ईंदा आहिनि, पर अॼु काफ़िले में 24 जे चंड खां वधीक नूर जो लाठूं पयूं वसनि। सोणे खलील वारी ॻाल्हि पई पूरी थिए, ऐं उथी कर खणी हे फण कढी नचणु शुरू कई। नच नचा नच काफ़िले वठी रड़ियूं कयूं, ऐं वॾो अज़दहा अची वियो। मुझे महबूब मुर्कियो, मुझे मुस्तफ़ा मुर्कियो, पासो वठी मुझे आका जे कदमनि में थो किरे। चवे थो सुणा सालनि खां हिते इंतज़ार में वेठो हुअसि, मुझा महबूब सालनि खां। मक़सद ॻाल्हि जो कहिड़ो आहे, ख़ुदा न जंहिंखे पंहिंजे पिरीअ जी सुञाणप ॾींदो आहे, उनखे हज़ारे साल इंतज़ार बि कराईंदो आहे त दीदार बि कराईंदो आहे। मुझे महबूब जी 12 साल उमिरि आहे, अञा थोरो अॻिते वध त हो बुहीरा जेको राहिब आहे, उहो जेको अॻियां वेठो आहे, किसो वॾो आहे, ॻाल्हि इते रहिजी वेंदी। पर 15 मिंट चवां थो त मां पंहिंजे महबूब जे आमद जो मक़सदु तोखे ॿुधायां त मुंहिंजो महबूब सिराजम वहाजा नाहे, मुंहिंजो मुस्तफ़ा सिराजम मुनीर आहे। सिराजम वहाजा जी रोशनी मथां खां हेठि ईंदी आहे, रुगी ॾेखारींदी आहे, रोशनी करे त हीअ बोतल आहे, हे गिलास आहे, पर बोतल खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बोतल खे गुलाब जो गुल बनाइण इन सिराजम वहाजा जो कमु न आहे। इन बोतल के गुल बनाइण चाहींदो आहे त सिराज मुनीरा बनाए छॾींदो आहे। अण खुट मिसाल ॾियण लाइ तयार हा। यमन मां बादशाह हलियो, हबीब बिन मालिक हलियो, पाण ई कोन आयो। अबू जहल बि अबू लहब उतबे शेबे घुरायो। आयो छाजे ला, मुझे मुस्तफ़ा जो हथ रोकण ला, मुझे हुजूर जो रस्तो रोकण ला। ख़त लिखियो वियो, ऐ हबीब बिन मालिक अखलाक में आला हुयो, इज्जत वारो बादशाह हुयो, दुनिया उन जी इज्जत कंदी हुई। जल्दी अच असांजे ख़ानदान में हाशमी कबीले जे अंदर हिकिड़ो असांजो जवान आयो आहे जे पंहिंजे पाण खे नबी सदराइण जो ऐलान कयो आहे, पर एॾो तेज़ीअ सां वधी रहियो आहे। असांजा त सभई कारतूस ख़त्म थी विया, पर मतां सुभाणे तुंहिंजे बि गले में हथ विझे। अचु त गॾिजी करे मुक़ाबिलो कयूं। उहो जवान फ़ौज जो लश्कर वठी आयो आहे। अचे पुछे थो अबू जहल अबू लहब उतबे शेबे खां, काथे आहे उहो जवान? चवनि था वेहो, मुंहिंजे हुज़ूर ॾे न्यापो कनि था। मुंहिंजो आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम, मुंहिंजो महबूब मदीने जो ताजदार पंहिंजे यार अबू बकर सिद्दीक़ सुहिणे खे वठी करे मुंहिंजो महबूब ईंदो आहे। जीअं मुंहिंजो हबीब आयो, ॾिसंदा विया कंध झुकंदा विया, ॾिसंदा विया कंध झुकंदा विया। छो कंध झुकंदा विया?
मिसाल तो खे ॾियां त जून जुला जो महीनो हुजे, जेकॾहिं झुड़ लॻो पियो हुजे, अचानक झुड़ ख़त्म थी वञे, जेको मथे निहारींदो त अखियूं निकिरंदियूं या बचंदियूं। उन अखियुनि खे बचाइण लाइ हेठि कंदो कंदो जीअं सिराजम मुनीरा, जॾहिं सिराजम हाजा जे साम्हूं हे आम अखियूं नथियूं बीही सघनि त सिराजम मुनीरा जियाॾो इश्क खां सवा केरु बीही सघंदो। सिराजम मुनीरा जीअं साम्हूं आयो, कंध झुकी विया, मुंहिंजे हुज़ूर सलाम वराए फरमायो, ॾियो ख़बर घुरायो बि अथव, कंध हेठि कयो वेठा हो, कुछो छो नथा, केरु कुछ। हबीब बिन मालिक थोड़ो मथे निहारे, जीअं दीद पइजी वई तीअं ईद थी वई। हाजी गुलाम नबी महसर जो शेर यादि अचे, चवे तो भलाई जंहिं जे भागन में, ओहो असुली न भुलबो आ। भलाई जंहिं जे भागन में, ओहो असुली न भुलबो आ। जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो आ। जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो आ। उन्हीअ जो रूह ॿिए कंहिं सां कॾहिं बि कोन रलबो आ। हबीब बिन मालिक जे नसीब में भलाई लिखियल आ। ॾेढड़ीअ खे सां निहारे चवे तो, दिल में यार दिल त लुटे वे, लुट ॾिती आई दिल साडी, हुण कर गया हई माणा। लुट ॾिती आई दिल साडी, हुण कर गया हई माणा। हुण कर गया हई माणा, रूह असां ॾा विकणा। दिल लुट ॾिती यही साडी, हुण कर गया हई माणा। मुझे हुजूर ॾे निहारे चवे थो, हे सभई तव्हां जा मिट माइट चवनि था त तव्हां पाण खे अल्लाह जो आख़िरी नबी सॾरायो आ। मुझे मुस्तफ़ा फरमायो, सदक त तो सच चयो, अना मुहम्मदुर रसूलुल्लाह, बेशक आऊं अल्लाह जो सचो रसूल आहियां। उन हबीब बिन मालिक निहारे चयो, ऐं अल्लाह जा नबी सदाइण वारा, अॼु ॾींहं ताईं नबी जेको आयो आ, को न को मौजज़ो खणी आयो आ। भला तूं बि असांखे कुझु न कुझु ॾेखार, असां कीअं मञूं त सचो नबी। मुंहिंजे मुस्तफ़ा निहारे फरमायो, अॻु में नबी मौजज़ा के खणी आया, मां सिराजम मुनीरा बणिजी आयो हा। जेको घुरणो अथई सो घुर, अॼु मां मुस्तफ़ा ॾियण लाइ तयार हां। हबीब बिन मालिक आला अकुल ऐं ज़र्फ वारो माण्हू आ। यकदम सोचे फ़ैसिलो थो करे, जादूगर हूंदो, ज़मीन ते जादू हलाईंदो, आसमान ते जादू कोन हलंदो। चवे थो, सुहिणा अहिड़ो कुझु करे ॾेखार जेको आसमान मां हेठि अचे। मुंहिंजे हुज़ूर फरमायो, अचो अल्लाह तव्हांखे मको मदीनो नसीब करे। जॾहिं मके पहुचंदो, सफ़ा मरवा जे कुंड खां रस्तो निकिरंदो आहे। हेॾो अबू लहब जो घर, हेॾो अबू जहल जो घर, साम्हूं हज़रत अब्दुल्लाह सुहिणे जो घर, हिन पासे जबल अबू कुबैस आहे, जंहिं ते मुंहिंजा महबूब चढ़ी करे चंड जो निज़ारो ॾिसंदा हुया। हुज़ूर फरमायो, अचो सभई गॾिजी। जॾहिं सभई उन जबल अबू कुबैस ते पहुता, मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो, छो त राति 14 जी हुई। हुज़ूर फरमायो, घुर ऐं हबीब बिन मालिक। चवे थो, सुहिणा चंड बीठो आहे, चंड शाहिदी ॾे त तूं अल्लाह जो सचो रसूल आहे। मुंहिंजे करीम मुस्तफ़ा आंगुर जो इशारो ॾिनो, अल्लाह जे हुक्म सां अधु चंड अर्श ते, अधु चंड मुंहिंजे हुज़ूर जे कदमनि में रब मोकिले छॾियो। हबीब बिन मालिक कंध हेठि करे, उनखे अल्लाह हिकिड़ी न्याणी ॾिनी हुई। पुट जो औलाद कोन हुयो, न्याणी बि धड़ हेठे में साह कोन हुयो। अॼु जे लफ़्ज़नि में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेके इहो चवंदा आहिनि, टुका छा जा लॻंदा आहिनि,
फालिज जी मरीज़ हुई या मुझा दोस्त अज़ीज़ अहिड़ो मर्ज़ हुयो जंहिंजे करे टंगूं सुकल हुयूं दिल में ख़याल थो करे जंहिं महबूब हेॾो कर्म करे ॾेखारियो आहे उनखे अर्ज़ु कयां अञा दिल में ख़याल थो करे मुझे मुस्तफ़ा फरमायो ऐ हबीब बिन मालिक हिते त दीदार कए हाणे देर न कर ॻोठ वञ तुंहिंजी न्याणी तुंहिंजे दर ते तुंहिंजो इंतज़ार करे रही आहे। हबीब बिन मालिक जो दिमाग़ वॼी वियो अञा मां ॻाल्हि कई कान्हे का अॻे ई सुहिणो ॿुधाए थो त तुंहिंजी न्याणी इंतज़ार करे रही आहे यकीनन अल्लाह जो सचो नबी आहे ऐं पंहिंजे फ़ौज खे काहे न की अबू लहब खां पुछई न की अबू जहल खां खणी कयईं जीअं यमन में पहुतो आहे नगारा वॼी विया त अची वियो बादशाह ईंदा हुया त नगारा वॼंदा हुया जीअं नगारा वॼी विया बादशाह बग़ैर कंहिंसां मिलण जे पंहिंजे मां महल जे तरफ़ वेंदो आहे जीअं महल जो दर खोलींदो आहे जेका डिडरीअ जी डिडरी न्याणी छॾे वियो हो उहा चोॾीअ जे चंड खां वधीक बीही पंहिंजे बाबा जो इस्तक़बाल करे रही आहे। अब्बे खे ॾिसी करे भाकुर थी पाए अब्बे खे प्यार थी करे न्याणी न्याणी हूंदी आहे न्याणी न्याणी हूंदी आहे मुस्लमान न्याणीअ जो क़दर कर न्याणीअ सां प्यार कर इहा न्याणी आहे भले 50 साल शादीअ खे गुज़री वञनि न्याणीअ खे हिकिड़ी ॿकरी अबाणनि मां मिले उन जी 7वीं पीढ़ी बि हुजे केरु पुछंदो त हीअ किथां जी ॿकरी आहे चवंदी मुंहिंजे अबाणनि जी निशानी आहे। ऐं जंहिं पुट जे लाइ न साह थो वञे बासूं बाज़ अबो घर वेठो आहे दोस्त अची विया ॾे ख़बर हीअ बनी इहा बनी बि मुंहिंजी आहे हे बंगलो इहो बि मुंहिंजो आहे इहा गाॾी इहा बि मुंहिंजी आहे अबो जहिड़ो जाॻंदो घर वेठो आहे हे चवे थो सभु कुझु मुंहिंजो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बेशक तूं पुट सां प्यार कर पर मुंहिंजे मुस्तफ़ा न्याणीअ सां प्यार करे तो असांखे ॿुधायो आहे त जेको न्याणीअ सां प्यार कंदो मुंहिंजो रब बि राज़ी थींदो मदीने जो घोट बि राज़ी थी पवंदो। अज़ीज़ाने मन सिराजम मुनीरा जियां हबीब बिन मालिक न्याणीअ खे ॾिठो न्याणी भाकुर पाए चंबड़ी वई पीउ पंहिंजे न्याणीअ खे चंबड़ी वियो चवे थो अम्मा ॾे ख़बर ही रंग कहिड़ो आहे चवे थी बाबा ही रंग ॿुधायई जबल अबू कुबैस वारो रंग ॿुधायई ओ मुझा बाबा ही रंग ॿुधायई या जबल अबू कुबैस वारो रंग न्याणीअ ॾे निहारे चवे थो छा थी चवीं चवे थी बाबा जिस्म मुंहिंजो हिते हुयो दीद मुंहिंजी उते जबल अबू कुबैस ते बीठी हुई। ऐं बचड़ी छा थी चवी कीअं थी ॻाल्हि करी चवे थी बाबा जे तोखे सम्झ में नथी अचे त मां थी ॿुधायई सुहिणो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जीअं कमरे में दाख़िल थिया मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो उन न्याणी पंहिंजे बाबे खे चयो ओ मुंहिंजा बाबा जंहिं वक़्त में मुंहिंजो महबूब कमरे में आयो तव्हां सभिनी जा कंध हेठि थी विया चवे थो हा बचड़ी हेठि थी विया बाबा हड़ई गॾिजी जबू अबल कुबैस ते हलियो हा मुंहिंजी बचड़ी हलियासीं बाबा तो मुतालबो कयो महबूबन आंगुर मथे कई बचड़ी ॻाल्हि त सची आहे बाबा जीअं चंड कदमनि में आयो तुझे दिल में ख्याल आयो सॼो मंज़र मुझे रब मुझे ॾो अयां करे छॾियो मां अखियुनि सां बि ॾिसी रही हुयसि तुझे दिल वारो ख्याल बि ॿुधी रही हुयसि ईअं मुझे करीम रब नज़र फरमाए मुझे महबूब होॾां तोसां ॻाल्हाए हीअं जो इशारो फरमायो त मुंहिंजो मुस्तफ़ा उते बि हुयो ऐं हिते मूंखे बि हथड़े सां वठी उथारियो आहे। बीठो जबल अबू कुबैस ते बीठो जबल अबू कुबैस ते हथड़े सां न्याणी यमन में उथारे रहियो आहे हे त मुंहिंजो मुस्तफ़ा पर इन करे तो हज़रत उमर जो नालो वठां त जंहिंखे ॿुधण में थोरो शक हुजे न हज़रत उमर वेठो मस्जिद नबवीअ में आहे
हुजूर जे मिंबर ते वेठो आ। सहाबी इराक में जंग लड़ी रहा हन। उन जंग वारन खे हज़रत उमर मस्जिद नबवी में वेही तो चवे, या सारिया अल जबल, या सारिया अल जबल। जबल जे हुन पासे निहारियो दुश्मन था अचन, जेकर मुस्तफा सिराज मुनीरा जे निगाह जो नवाज़िल मस्जिद नबवी में वेही करे समय मैलन ते जबल जे परे पासे दिसी सके थो, पांजो आवाज पहुंचाए भी सके थो त मुझो मुस्तफा जो गोठ हाजी मरहूम दोस्त मोहम्मद दाहिरी जे अंगण वारन के दिसी भी सके थो ऐं बुधी भी सके थो। दुनिया जी काई ताकत, दुनिया जो कोई मौरख जवाब लिखे तो हजरत उमर फारूक मस्जिद नबवी में वेही करे, हजरत उमर से गुलाम है या कोने जवाब दियो, मुझे मुस्तफा जो दीवानो, मुझे मुस्तफा जो मुरीद भी आहे तो मुझे हबीब जी मुराद भी आहे। मस्जिद नबवी में वेठो आ जंगजू इस्लाम जा काथे इराक जे इलाके में था पिया लड़न, दुश्मन जबल जे पोए पासे तो अचे, वेठो मस्जिद नबवी में आ, खुतबो मस्जिद नबवी में पे थो दे, ॻाल्हाए वरी ओ उन्हनि याने वेठो साम्हूं आ, हिनन खे भी ॾिसे थो पियो, ओ सवे मैल वारन खे ॾिसे थो पियो, न रुगी ॾिसे थो पियो। सोच हज़रत उमर खे यकीन आ, चवे थो या सारिया अल जबल, या सारिया अल जबल, ऐ सारिया जबल जे परे पासे। हाणे हिते हज़रत उमर आवाज़ थो पियो करे, इहो आवाज़ लाउड जे ज़रिए न, टेलीफोन जे ज़रिए न, जो मुझे मुस्तफा जे सिराज मुनीरा जे निगाह जो कमाल आ, जेते सिराज मुनीरा जे नूर जी नज़र पवंदी आ, उहो नंढड़ो आवाज़ मदीने में कढंदो आ त गुलाम उन जो आवाज़ इराक ईरान शहर में ॿुधंदा हन, उहो ॿुधंदो भी आ, ॿुधाईंदो भी आ, ॾिसंदो भी आ, मदद कंदो भी आ। हज़रत उमर मदीने में वेही करे इराक ईरान में पंहिंजे जंगजून जी मदद करे सके थो ऐं करी ॾेखारियई त मुंहिंजो मुस्तफा त इमामुल अंबिया। असां हीणनि जा सॾड़ा ॿुधी छो न असांजा सॾड़ा वर्णाईंदो। मुंहिंजा दोस्तो महदी ती न मारुई, महदी थी न मारुई, तुझो अल्लाह जो आहे, सवन वरन जा दुखड़ा हिक लहज़े मंजिल आहे, उहो ई मालिक आहे जेको माग पहुचाई दुई मारुई। मुझो मुस्तफा दूर ना है, जो मुझो हुजूर दूर है, न खुदा तो खां दूर आ, न मुस्तफा तो खां दूर आ। जंहिं मुझे महबूब सां प्यार कयो आ, अल्लाह उनखे एतरी इज्जत ॾेई छॾी आ, सॼी दुनिया मुखालिफ़ थे, पर मुझे सुहिणे उमर जे शान में तिर जेतिरो भी फ़र्क़ु नथो अची सघे। जॾहिं ग़ुलाम जे शान में तिर जेतिरो फ़र्क़ु नथो अची सघे, सहाबी पोयों हलण वारा, जॾहिं पोयों हलण वारनि जे इज्जत में तिर जेतिरो फ़र्क़ु नथो अची सघे, त पोइ जेके कुल्हड़नि ते चढ़ण वारा ॿुधा त उन्हनि जे इज्जत में केरु फ़र्क़ु आणे सघे थो। ऐं मुस्लमान होश कर, मुस्लमान होश कर, मुझो मुस्तफा आयो आ, उन दुनिया खे रंग, मुझो हुजूर आयो दुनिया खे रंग लायो। मुझे आका अचण सां, मुझे हबीब जी कम अचण सां विख विख तव्हां असांजे लाइ जन्नत जो रस्तो खोलींदी थी वञे। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अचण सां अम्मा हलीमा जंहिं वक़्त में झोल में आयो, अम्मा हलीमा छातीअ सां लायो, मुझे हुजूर सॼे पासे अम्मा हलीमा जो खीर पीतो, मुझे हुजूर खे जॾहिं खॿे पासे अम्मा हलीमा कयो, मुझे आका खीर न पीतो, रुगी उन ॾींहुं न जेसि ताईं मुझो हुजूर खीर पीअंदो रहियो, सॼो ई पासो पीअंदो रहियो, खॿो पासो न पीतई। एतिरो त ॿुधई, अॻिते बि सजण साईं जे ग़ुलाम खां ॿुधो अॻिते मामिलो छा आहे। मुझो हुजूर अचण सां ॿुधाए रहियो आ, ॿुधाए रहियो आ त क़ुरान तव्हां 40 साल पोइ ॿुधंदव त इन्नल्लाह यअमुरु बिल अदल वल इहसान। क़ुरान हुकुम थो ॾे, अमर कयो, अमर थो करे अदल जो ऐं इहसान जो। मां
मुस्तफ़ा कुरान पढ़ी पो न ॿुधाइण वारो मां त पढ़ी पोई आयो हां। मां तव्हांखे अचण सां थो ॿुधायां त अदल हीअं कबो आहे, पंहिंजो हक़ पाण इस्तेमाल कबो आहे, भाउ जो हक़ भाउ जे लाइ छॾे ॾिबो। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजे मुस्तफ़ा अचण सां तो असांखे सबक़ ॾिनो, पंहिंजो हक़ खा, जेको रब ॾिनो अथई। ॿिए जे हक़ में ॿिलो थी अखियूं न विझ। हुज़ूर जो ग़ुलाम हई, हुज़ूर जो दीवानो हई त ॿिए पंहिंजे भाउ जे हक़ में अखियूं न विझ। उहो ॿनीअ जे सूरत में हुजे, बुह जे सूरत में हुजे, गाह जे भरीअ जे सूरत में हुजे, ज़रूरी न आहे त अखि न विझण मां मुराद का तुंहिंजी टी हुजे, उन खां त ख़ुदा दुश्मन खे बि पनाह ॾे, पर कंहिं मुस्लमान भाउ जे बुह जे भरीअ में बि अखि न विझ। जेका रब पंहिंजी ॾिनी अथई उहा पंहिंजे मेंह खे चार। ओ राति जो पाणीअ ते वञी ऐं चीच सां नुड़किड़ी कयां थोरी, विच मां कयां, ख़बर न पए मुंहिंजो ॿारड़ो मखिजी पए। छो ॿारड़ो मखिजी वेंदो, गाह साओ थींदो। ओ चरीअ जा पुट, तुंहिंजो गाह साओ त चीचड़ीअ सां थींदो, पर तुंहिंजे मेंह जो जर गाह ते न आहे, जर मुंहिंजो रब जारी करे छॾींदो आहे। तू सवा मण छटींदो हुई, 100 मण मुंहिंजो रब कंदो आहे। जेको 1.25 मण मां 100 मण करण ते क़ादिर आहे, उहो तुंहिंजे मेंह जा बुख ते बि जर खोलण ते क़ादिर आहे। ओ मुस्लमान, ॿिए जे हक़ जे वेझो न वञ, इहो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो फरमान अथई। अञा चवण ॾे मूंखे, बसि आख़िरी जुमिलो चयो था। अॼु दिलि थी चवे रुॻी क़ुरान जा तव्हांखे नुक्ता ॿुधायां। ऐं मुस्लमान, मूंखे जवाबु ॾे, हिकिड़े मिंट लाइ जवाबु ॾे। अल्लाह जे क़ुरान खे छा चइबो आहे? चओ अल्लाह जो कलाम। छा चइबो आहे? वरी चओ छा चइबो आहे? अल्लाह जो कलाम। जंहिंजो कलाम हूंदो आहे, पहिरियों दफ़ो उहो केरु ॿुधाईंदो आहे? चुप थी वियो न, चुप थियणो पवंदो न। अंत बहर दी ख़बर न काई, रंगी रंग बनाया, अंत बहर दी ख़बर न काई। कच्चो हई छॾे थो मतां वुज़ू टुटी पवई। ए इश्क जूं ॻाल्हियूं आहिनि। हिते वुज़ू खपे, हिते वॾी दिलि खपे, हिते जिगर खपे, हिते बसि फ़िलहाल तर्स भिरावड़ जो इलाइक़ो आहे, थोरो बड़े रियायत हुजे। अज़ीज़ा ने मन, क़ुरान करीम कंहिंजो कलाम आहे। अल्लाह फरमायो, क़द जाअकुम मिनल्लाहि नूर व किताबुम मुबीन। बेशक अल्लाह जे तरफ़ां, कंहिंजे तरफ़ां? अल्लाह जे तरफ़ां तव्हां ॾे आयो नूर ऐं रोशन किताब। नूर ऐं रोशन किताब आया ॿ सूरतूं, ॿ मोकिलण वारो। वरी चओ मोकिलण वारो। आया बि ॿई उन हिक जे तरफ़ां, आया बि हिक जे तरफ़ खां। अचण वारियूं सूरतूं ॿ, अचण वारियूं सूरतूं ॿ, मोकिलण वारो हिकिड़ो आहे। मगर गौर त कर, ज़रा गौर त कर। जेकॾहिं इश्क जे ज़ुबान में चवंदे त दिलि खोले हनीफ़ मुग़ल ॿुधी छॾ। जॾहिं अल्लाह जो कलाम हरफनि जे सूरत में आयो त उन क़ुरान चवरायो। जॾहिं अल्लाह जो कलाम इंसानी सूरत में आयो त मुस्तफ़ा मेहरबान चवरायो। कलाम मुझे रब जो आ। सूरतूं ॿ खोले थो ॿुधायई, सूरतूं ॿ हिकिड़े खे बनायई बयान कंदड़, हिकिड़े खे बनायई इल्म रखंदड़। सूरतूं ॿ, हिकिड़ी सूरत जेका हरफनि वारी सूरत, उनखे हरफनि ताईं महदूद रखी। चई वनज़लना अलैकल किताब तिबयानल लिकुल्लि शै। ही उहो किताब आहे जंहिंमें हर शइ जो बयान मौजूद आहे। मौला हिन किताब में त बयान आहे, इन बयान जी हक़ीक़त कंहिं वटि आहे, उन जो इल्मु कंहिं वटि आहे। रब चयो मदीने ॾे निहार, मके ॾे निहार, मां रब ऐलान थो कयां व अल्लमक मालम तकुन तालम व कान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा।
इन क़ुरान में हर शइ जो बयान आहे, हर शइ जो इल्मु मुंहिंजे मुस्तफ़ा जे ज़ात वटां। चओ त दलील ॾे, चओ त दलील ॾे, मां तोखे दलील ॾेई ॿुधायां। क़ुरान बयान कयो अक़ीमुस्सलात आतु ज़कात, क़ुरान ख़ामोशी अख्तियार करे छॾी, निमाज़ क़ाइमु कयो। केॾी महिल पढ़ंदे क़ुरान जवाबु कोन ॾिनो, केॾी महिल पढ़ां क़ुरान चयो तुंहिंजे क़ुरान जवाबु न ॾिनो, घणा टाइम पढ़ां क़ुरान जवाबु कोन ॾिनो। जॾहिं क़ुरान जवाबु न ॾिनो उन चयो मूं बयानु कयो आहे, हक़ीक़त लाइ काॾे वञा, चए मूं ॾे न चयो अल्लाह जे महबूब ॾे हलियो वञ। मुझो कम बयान करना, हकीकत बुधाइण उन महबूब जो कम। डोड़ी आयासीं या रसूल अल्लाह, कुरान चवे थो निमाज पढ़ो, किएं पढ़ो? हुजूर फरमायो सिजल थे जो 3 फर्ज पढ़, इशा में 4 फर्ज पढ़, फजर में 2 फर्ज पढ़, बे पहरिए में 4 फर्ज पढ़, 3 पहरिए में 4 फर्ज पढ़। मुझे हुजूर खोले खोले बुधायो सूरतूं 2 आयूं, जेको हरफन में आयो उन बयान कयो, जेको सूरत में आयो उन हकीकत खे ज़ाहिर कयो आ। अञा खोले चवां, अञा खोले चवां, ॿुध रब जो क़ुरान जेको हरफन में आयो उन हरफन में ॿुधायो वहुदौ रहमतौ व बुशरा लिल मुस्लिमीन। जेको हरफन में आयो उन चयो हिदायत बि आहे, मां आयो हाँ हिदायत भी, मां आयो हाँ ख़ुशख़बरी भी, मां रहमत बणिजी आयो हाँ, पर रुगी मुसलमाननि जे लाइ। जेको सूरत में आयो उन जे लाइ रब फरमायो या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाक शाहिदौ व मुबश्शिरौ व नज़ीरा वदाइयल इलल्लाहि बिइज़्निही वसिराजम मुनीरा वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। जेको अल्लाह जो कलाम हरफन में आयो उन जी रहमत मुसलमाननि ताईं, क़ुरान जी गवाही। पर जेको अल्लाह जो कलाम सूरत इंसानी में आयो उन जी रहमत कायनात जे ज़र्रे ज़र्रे। अॼु इंडिया जा सिख बि चवनि था त मुस्तफ़ा रुगी तव्हांजो न आहे, असांजो बि आहे। ॿुधो न तव्हां, इंडिया जे नान मुस्लमान जा जेके अॻुवान आहिनि केॾियूं वॾियूं तक़रीरूं करे चवनि था त मुसलमान जो दिमाग़ ख़राबु आहे, या क़ुरान जो अक़ीदो छॾीनि, या असांखे अलॻि न सम्झनि। छो? चवनि था हुज़ूर जी ज़ात रहमत लिल आलमीन बणिजी आयो आहे, असां बि आलमीन में हो, यानी मुंहिंजे महबूब जो उहो शान आहे जो ग़ैर बि मुंहिंजे मुस्तफ़ा जे रहमत में उम्मीद रखियो वेठा आहिनि। अॻिते मर्ज़ी मालिकनि जी आहे, अॻिते अरे लोगो तुम्हारा क्या, मैं जानू मेरा खुदा जाने। असांजो वधीक न वञे, मालिक जाने, मालिक जो निज़ाम जाने। लेकिन जेको सूरत हरफन में आयो उहो बयान बणिजी आयो, जेको सूरत इंसानी में आयो उहो सॼो हक़ीक़त बणिजी आयो। ऐं मुस्लमान, मुंहिंजो मुस्तफ़ा आयो आहे, दुनिया खे रंग लायो आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा जा दीवाना हुज़ूर जे आमद जो मक़सदु सम्झ। मुंहिंजो मुस्तफ़ा उंदाहीअ खे रोशनीअ में तब्दील करण आयो आहे, ज़ुल्म खे ख़त्म करे हक़ जो झंडो बुलंद करण आयो आहे। मको बि साॻियो आहे, मदीनो बि साॻियो आहे। मके जा माण्हू, मके जूं गलियूं, मके जा माण्हू नियाणियुनि ॼमण ते मातम कंदा हुया, नियाणियुनि खे ज़बह कंदा हुया, नियाणियुनि खे खॾनि में उछला दफ़न कंदा हुया। रुगी हिकिड़ो दफ़ो सिराज मुनीरा चयो त जंहिंखे रब 2 नियाणियूं ॾे उहो 2 नियाणियूं ताते जवान करे पंहिंजे अल्लाह जे रज़ा लाइ उन्हनि जी शादी कराए, मां मुस्तफ़ा लिखी थो ॾियांव मुफ़्त में उनखे जन्नत। उहो ई मको, उहो ई गलियूं, उहो ई माण्हू रोन पैदा, या रसूल अल्लाह मूंखे हिकिड़ी नियाणी आहे, दुआ कयो त रब मूंखे ॿी बि नियाणी ॾे। मको बि साॻियो, माण्हू बि साॻिया, सभु कुझु साॻियो, पर चो सिराज मुनीरा जे हिकिड़ी निगाह दिलनि जी ओता कई बदिलाए छॾी, तक़दीरूं बदिलाए छॾियूं। रुगी उन्हनि जूं न। अॼु 1400 साल गुज़री विया, अॼु नौजवान कराची मिलनि में थो कमाए, मज़दूरी थो करे। अबा ॾे ख़बर, मज़दूरी थो करे, शादड़ी कई अथई, चए थो पहिरीं मां न कंदुसि, मुंहिंजो बाबो कुराड़ो आहे, मुंहिंजी अम्मा कुराड़ी आहे, मुंहिंजी भेनड़ी जवान आहे,
पहिरीं मां पंहिंजे भेण जी शादी कराईंदुसि, हे ॾाजो भेण जे लाइ गॾु थो कयां, हे पसीनो पंहिंजे भेण जे लाइ थो वहायां, हे जिस्म जो खून पंहिंजे भेण जे लाइ थो ॾियां, त मां एतिरा पैसा गॾु कयां जो मुंहिंजे भेण खे ॾाजो ॾियां, मुंहिंजे भेण खे को तानो न ॾे। अॼु भेण जे लाइ भाउ जेको पसीनो वहाए रहियो आहे, जेको खून ॾेई रहियो आहे, अबो अमा त अबो अमा, हे कंहिंजो कमाल आहे? चओ मुंहिंजे मुस्तफ़ा जे 1400 साल अॻु वारे हिकिड़े ऐलान जो कमाल, जंहिंजे हिकिड़े ऐलान दुनिया जूं तक़दीरूं बदिलाए छॾियूं। उन मुस्तफ़ा जो शान छा हूंदो, उन मुस्तफ़ा जे शान जी तोखे मूंखे कहिड़ी ख़बर। अल्लाह ई चई छॾियो वरफ़अना लक ज़िक्रक, ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजे शान खे एॾो बुलंद करे थो छॾियां। जंगलनि में, जरनि में, बहरनि में, शरनि में, शहरनि में, अर्श ते, फर्श ते, अरब में, अजब में, अंग्रेज़नि में, सिंधियुनि में, पठाणनि में, जिथे किथे मुंहिंजा महबूब रुॻी तुंहिंजो जअल तो ज़िक्र क ज़िक्री, मां तुंहिंजे ज़िक्र खे पंहिंजो ज़िक्र करे थो छॾियां। अल्लाह चयो ऐं बानो यादि रखी छॾियो, मुंहिंजो मुस्तफ़ा ख़ुदा नाहे, मां ख़ालिक आहियां, मुंहिंजी मख़लूक आहे, पर इहा बि पक रखो मुस्तफ़ा ख़ुदा नाहे पर पंहिंजे ख़ुदा खां जुदा बि नाहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु क़बूल फ़रमाए, तव्हां सां सभिनी खे मुंहिंजे बेनियाज़ रब जी ज़ात सुहिणे हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सुन्नत ऐं शरीयत जे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुंहिंजो दोस्त आहे अली मोहम्मद ॾखण आयो आहे, अल्लाह सलामत रखे। इन करे तुंहिंजी पसंदि कोन थो चवां जो माशाअल्लाह भले नात खान उहा नात पढ़ी छॾी आहे, इन करे उमेदु आहे त इंशाअल्लाह हाणे तव्हां नाराज़ न थींदो, छो त सभु कंहिंखे न बसि हाणे वरी ॿिए दफ़े मां ॾिसो 11 थिया अथव 11 ॿुध तकिड़ो ईअं थो ॻाल्हाईं ॼणो 8 बजे मूंखे विहारियो अथई। हे त ॿाहिरियां महिमान हा मूं चुप कई, न त थकल पोड़ो माण्हू यको हेतिरा कलाक कोन वेहा हा, पर मूं ॿाहिरियां महिमान माशाअल्लाह ॿोली ॾाढी सुहिणी ॿुधाई, दिलि ठरी पई। इन करे असां चयो त मज़े सां ॿुधो, मूं दिलि खोले यकीन कयो, तव्हां सां दिलि खोले तव्हांखे हुज़ूर जो शान ॿुधायो थो। जेके लोह कुटी न लोहार तरह खे कहिड़ो क़दुरु सोन जो। हिकिड़ी नात ठीकु, हाणे उहा कहिड़ी ॿुधायांव तव्हां ॿुधायो मूंखे त सभु हो सभु को पंहिंजो असुलु ज़ाहिर कंदो आहे न। हाय तू न जे पहुची हाँ त दर दर ठुकरा इनहा, आका जे न पहुची हाँ त दर दर ठुकरा इनहा, भोला ऐं बांदर समझी माण्हू मछरा इनहा, सब कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा, ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा। है तू जे न पहुची हाँ त दर दर ठुकरा इनहा, भोला ऐं बांदर समझी माण्हू मछरा इनहा, हे कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा, ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा। कहिड़ो असां जो हालो हुजे हाँ, हालो हुजे हाँ, कोई सहारो कोन सुझे हाँ, कोन सुझे हाँ,
हाय रस्तन ते प्यारो ला इन्हा, रस्तन ते प्यारो ला इन्हा, गिले घटने में घुमा इन्हा, पर कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा, ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा। है जे तू न पहुंची हाँ त दर दर ठुकरा इन्हा, भोला ऐं बांदर समझी माण्हू मछरा इन्हा, ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा, ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा। अगियन नबियुन जे उम्मत वांगुरु, उम्मत वांगुरु, अगियन नबियन जे उम्मत वांगुरु, उम्मत वांगुरु। रब न बणायो भोलो ऐं बांदर, भोलो ऐं बांदर। हिक ॿिए खे छा ॿुधायूं हां, हिक ॿिए खे छा ॿुधायूं हां, शक्लियूं ॾिसी पिया शर्मायूं हां, ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा, ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा। चओ जे तू न पहुंची हाँ त दर दर ठुकरा इन्हा, भोला ऐं बांदर समझी माण्हू मछरा इन्हा, ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा, ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। उथी भी हो हुजूर ते सलाम पढ़ी दो। छो त सुरमो सुफेदीअ जो, सुरमो 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 सुफेदीअ जो, जन्ह विधो जन जन जन, सुरमो सुफेदीअ जो अदा जॾहिं विधो जन, तॾहिं ॾिठी तन अच्छाई आलम जी।